नवंदरो न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया नवंदरो खां। सकाफ़ती ॼाहाड़ो जे हवाले सां 20 हिक ॾींहं वारी मुफ़्त चमड़ीअ जे बीमारीअ जे इलाज जी कैंप नवंदरो जे टाउन हॉल में सिगा यूनिट नवंदरो पारां लॻाई वई, जंहिंमें सिगा यूनिट नवंदरो जे उहिदेदारनि डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा खोड़ो, डॉक्टर अब्दुल गफ़ार कटपर, अब्दुल लतीफ़ करटियो, आगा मोहम्मद हसन कटपर, मोहम्मद शरीफ भरचूंड, मुखी लोकचंद ऐं ॿिया पिणु मौजूदु आहे। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा मुंहिंजो नालो आहे डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण ऐं कराची सां मुंहिंजो तालुक़ु आहे ऐं असां सभिनी डॉक्टरनि जो जेको तालुक़ु आहे हिते आया आहियूं। असां हिकिड़ी टीम जी सूरत में हिकिड़ी तंज़ीम आहे असांजी वाडेप वेलफेयर एसोसिएशन फॉर डर्मेटोलॉजिकल पेशेंट्स, यानी चमड़ी जे बीमारियुनि जे बहबूद मरीज़नि जे बहबूद वारी तंज़ीम। असांजो तालुक़ु जेको आहे उहो आहे चमड़ा अस्पताल, रीगल अस्पताल या स्किन हॉस्पिटल सदर कराची में, उन सां उते असां बेसिकली डॉक्टर आहियूं। ऐं हिते आया आहियूं असां, हीअ असांजो 20हों कैंप आहे। इन खां पहिरीं 19 कैंप हिते इन शहर में लॻी चुका आहिनि, जेके असांजी तंज़ीम सिगा जी मदद सां लॻाया आहिनि। ऐं सिगा वारनि खे जस लहणा जेको एतिरो वॾो तादादु जेको असांखे हिते मरीज़ जो मिले थो ऐं उहो मुस्तफ़ीद थियनि था। हिते असां जेके मरीज़ ॾिसी रहिया आहियूं हिन वक़्तु, उहे बारिश खां पोइ सॼी सिंध में असां ॾिठो आहे त मरीज़ वधी विया आहिनि फंगस जा या ॾढ जा। ख़ारिश जेके चवंदा आहियूं पाण, मुतदी ख़ारिश या वबाई ख़ारिश, जो हीअ असांखे पंफलेट बि छपायो आहे इहो, ऐं इहो असां विरायूं पिया त इहा बीमारी बि स्केबी जे नाले सां तमामु घणी हींअर फैलियल आहे। एक्ज़ीमा बि तमामु घणो हिते आहे। ऐं हिन खां अलावा मोइड़ा, वार छण, वार चर ऐं सिज जी रोशनी लॻण सां जेके बीमारियूं थींदियूं आहिनि, फोटो सेंसिटिव डर्मेटाइटिस, उहे चमड़ी जी टीबी जो हिकिड़ो मरीज़ असां ॾिठो, ऐं हिकिड़ो मरीज़ असां ॾिठो जंहिंखे चमड़ी जो कैंसर हो ऐं गिटे ते, ऐं उनखे असां ख़ैर कराची घुरायो आहे। उनजो इलाजु असां उते कराची में कंदासीं, प्लास्टिक सर्जरी करे उहो ठीकु थी वेंदो इंशाल्लाह, इब्तिदाई मरहले में। हिकिड़ो मरीज़ असांखे कोड़ जी बीमारी मिलियो आहे हिन शहर में, पर ख़ुशकिस्मती सां उहा न लॻण वारी जेको आहे ग़ैर मुतदी ट्यूबरकुलाइड लेप्रोसी या कोड़ आहे उहा। त अहिड़ा मरीज़ बि असांखे हिते मिलिया आहिनि ऐं उहे शनाख़्त कया विया आहिनि, डायग्नोस कया विया आहिनि, ऐं उन्हनि खे जेको प्रॉपर तरीक़े सां वरी मैनेज जेको आहे उहो कयो वेंदो। कैंसर जेको आहे हिन जे बदन ते बि अचे पियो, ऐं हिनखे असां चवंदा आहियूं एलोपेशिया यूनिवर्सलिस। हीअ तमामु ॾुखियो हिनजो इलाजु हूंदो आहे, पर इलाजु भरियल आहे हिनजो। जेकॾहिं मरीज़ बाक़ाइदा असांजी इंस्ट्रक्शन जे हिसाब सां, हिदायतनि जे हिसाब सां इलाजु कंदो, आहिस्ते आहिस्ते उहो ठीकु थींदो। हाणे हीअ जवान छोकिरी आहे, न्याणी आहे, 21 सालनि जी, ऐं गुज़िरियल 8 सालनि खां बीमारी मुब्तला आहे। मुख़्तलिफ़ डॉक्टरनि वटि वई आहे, मुख़्तलिफ़ इस्पतालनि में वई आहे, इवन कराची में बि ॾेखारे चुकी आहे हिते, ऐं लाड़काने खां वठी कश्मीर ताईं, पर हीअ जेको आहे ठीकु कोन थी आहे। ऐं सम्झो त असां वटि हिते आई आहे, मूं हुनखे ॾिठो आहे, तव्हां बि तस्वीर ॾिठी वेंदी, ऐं हीअ छोकिरी जेका आहे इंशाल्लाह ठीकु थी वेंदी, हिकिड़ी सुठी ख़ुशगवार घरेलू लाइफ गुज़ारींदी, हीअ उमेद अल्लाह में आहे। इन खां अलावा असां वटि हिते नोहनि जी बीमारी जा मरीज़ बि आया आहिनि, जेके पैदाशी बीमारियूं नोहनि जूं हूंदियूं। उनमां हिकिड़ी बीमारी ईंदी 20 नेल सिंड्रोम, वीह नाखून ख़राबु थी वेंदा आहिनि। हिकिड़ी बीमारी हूंदी लाइकन प्लिनस, उनजा मरीज़ बि आया आहिनि। ऐं कुझु मरीज़ अहिड़ा आहिनि जेके सिंधी में चवंदा आहिनि खड़ो, उनमें माण्हू खनी खनी पंहिंजे जिस्म खे पाण ज़ख़्मी पियो कंदो आहे, उनखे मज़ो ईंदो ॾाढो, एंजॉय कंदो आहे उहो। उनजा इलाज बि असां वटि आहिनि। उनखे वरी थोरो नफ़्साइज़ दवा बि ॾियणी पवंदी आहे, ऐं उहे मरीज़ पोइ वरी ठीकु थी वेंदा आहिनि। बाक़ी हिते मले जा ऐं ख़ारिश जेको स्केबी जेके चवंदा आहिनि, हुनजा केस इलाही आहिनि। हर घर में घटि में घटि 5-6 माण्हू जो हिन बीमारियुनि में मुब्तला आहिनि। इलाजु सभु फैमिली जो थींदो, लेकिन हिकु माण्हू इलाजु कराईंदो को फ़ाइदो न। हिकु ॿियनि सां लॻण वारी बीमारी आहे, मुतादी आहे, सीवियर कॉन्टेक्ट थींदी आहे। ऐं ॿिया जेके आहिनि कोरोनिक डिज़ीज़िस आहिनि, उहो असां वटि ईंदा आहिनि, त असां हुनजो इलाजु कयूं था। इंशाल्लाह रब साईं ख़ैरु कंदो। ये जेके सगाई तरफ़ां कैंप लॻे थी, तव्हां छा था? अल्हम्दुलिल्लाह, ये मुंहिंजे साईं डॉक्टर मंज़ूर मेमण सां गॾु इहे 6ठो कैंप आहे जेको हुन सां गॾु कयां पियो। सगाई वारा इन में वीचारा इलाही ताउन था कनि, असांजे लाइ तमामु सहूलियत था ॾियनि ऐं इंतिज़ाम था कनि। हुन जे महिरबानी हुन सां मरीज़नि लाइ फ़ाइदो थींदो। हिन सां असांजे शहर लाइ तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो मरीज़नि खे? साईं, मां सम्झा थो मरीज़नि खे वीचारनि खे घणी तवज्जो जी ज़रूरत आहे, ऐं तरबियत जी ज़रूरत आहे, तालीम जी ज़रूरत आहे कि बसि सफ़ाई सुथराई हाइजीन पोजीशन जेका आहे न, उहो तमामु घटि आहे। हिनखे सम्झाइणु घुरिजे कि ॿार जेके आहिनि जूता पाइणु, मिटी में न खेलणु, लेकिन हुन खां पोइ सफ़ाई कनि। तमामु इलाही शयूं जेको स्कूल लेवल ते ॿुधाइणु घुरिजे। हीअ कैंप असांजी जेका आहे 20 कैंप आहे, इहे हर साल जेका आहे लॻनि थी पियूं कैंपियूं। हर दफ़े 2000 खां मथे जे असांजी OPD रहंदी आहे, ऐं उते 2000 माण्हू जेको फ़ाइदो वठनि था पिया। ईंदड़ बि जेके आहिनि, असां ॿियूं बि कैंप हणाईंदा आहियूं। IIG कैंप लॻंदी आहे,
डायबिटिक कैंप बि लॻंदी आहे। हीअ टीं जेका आहे स्किन जी कैंप आहे हीअ लॻनि थो। जे असां चवंदा न मुंहिंजे ग़रीब माण्हू आहिनि जिन जी अप्रोच ई न आहे। ॿियो वॾो फ़ाइदो हिन कैंपनि में इहो थींदो आहे त जेके लिकल केस हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ जीअं कैंसर जा मरीज़ हूंदा आहिनि, स्किन जी कैंसर हूंदी आहे, माण्हू ख़बर न हूंदी आहे। हिते असां वटि दवा वठंदा रहंदा आहिनि, पर हुननि खे जेका वधीक अप्रोच न हूंदी आहे। पोइ हे डॉक्टर कराची जा आहिनि जेके अहिड़ो को केस न करंदो त हे होॾे रेफर कंदा, उते हुनखे ट्रीटमेंट हुते पाण कराईंदा आहिनि। किथां किथां जा डॉक्टर हिते? हे कराची जेका आहे त हुन जा डॉक्टर हिन साल कहिड़ा डॉक्टर आहिनि नाला? डॉक्टर मंज़ूर जेका आहे सो मेमण साहब, ॿियो जेका एजाज़ सारियो साहब, मेन डॉक्टर ई आहिनि। शहरनि लाइ कहिड़ो पैगाम आहे? शहर जो पैगाम इहा त असां हे कैंप लॻाइनि था, हिन में भरपूर तावन कयो ऐं मरीज़नि खे जेके घर में वेठा आहिनि, जेके स्किन जे करे या पर्दे जे करे या ॿियनि मसइलनि जे करे वॾनि शहरनि नथा वञी सघनि त हिते डायग्नोस कराइनि त असां जेके हुनखे कराची या ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में मोकिले सघूं हुनखे। हीअ कैंप असांजी 1992 खां वठी असां स्किन जी कैंप लॻाराईंदा आहियूं ऐं हीअ जेके आहिनि वाडप जे तरफ़ां लॻंदी आहे ऐं असांजो उन सां ताउन हूंदो आहे। घटि में घटि असांजी हर कैंप में 2000 खां 2500 ताईं OPD थींदी आहे ऐं असांजी हीअ जेका कैंप आहे उहा 20 कैंप आहे ऐं असांजा जेके रीगल चौक स्किन सेंटर जा जेके डॉक्टर आहिनि, डॉक्टर मंज़ूर मेमण ऐं उन जी टीम सॼी हिते ईंदा आहिनि, जेके मरीज़नि खे तपासीनि थिया ऐं उन्हनि खे इलाजु ॾियनि था, मुफ़्त दवाऊं ऐं जेके बि उनजे स्किन जूं दवाऊं आहिनि सभु उन्हनि खे फ़राहम कनि था पिया। शहरियुनि जो इहो ताउन आहे असां सां, त असां सां हर वक़्तु पार्टिसिपेट कनि था ऐं असां सां गॾु रहनि था ऐं हू असां सां हिन ख़िदमत में शामिल हाल आहिनि। ऐं असांजूं जेके आहिनि हिन खां अलावा आय कैंप ऐं ॿियूं जेके आहिनि तिबी कैंपूं पिणु लॻंदियूं आहिनि, जिन में असां शहरी ऐं सिगा जी जेके दोस्त आहिनि, सिगा जा जेके मेंबर आहिनि, जेके सिगा जा साथी आहिनि, उन्हनि जो बि असां सां ताउन रहंदो आहे। सहाफ़ियुनि जो असां सां ताउन रहंदो आहे, सभिनी दोस्तनि जो असां सां ताउन रहंदो आहे। पर हीअ जेका कैंप आहे वॾे में वॾी हिकिड़ी ज़रूरत आहे शहरियुनि खे। हक़ीक़त में त असांजे हेल्थ सेंटरनि में हिननि जा डॉक्टर ऐं दवाऊं हुजणु घुरिजनि, पर उहे उते जो सही नमूने सां फंक्शन नथा कनि। उन जे करे असां ही कैंप लॻारायूं था, जंहिंमें कराचीअ जा डॉक्टर पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि था, उन सां गॾु दवाऊं ॾियनि था। काफ़ी सारो माण्हुनि खे फ़ाइदो पए थो। एतिरे क़दुरु जो कुझु केस अहिड़ा बि हिते हिन में निकिरंदा आहिनि जंहिंमें जीअं स्किन जी TB आहे, स्किन जी कैंसर आहे या ॿिया के अहिड़ा जेके मर्ज़ आहिनि जेके हिते हिकिड़े ॾींहं में छुटी नथा सघनि या ठीकु नथा मरीज़ थी सघनि, त उन्हनि खे कराची रेफर कराए रीगल जेको चौक ते स्किन सेंटर आहे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां हलंदड़, उन में एडमिट कराए ऐं उते जेका सो उन्हनि जा इलाज मुआलिज कराइनि था। उहो हीअ जेका आहे शाबाश आहे सिंध ग्रेजुएशन वारनि खे जेके इहे अरेंज कनि था पिया। हिन दफ़े त असांखे ताउन ॿियनि हंधों बि मिलियो आहे, जंहिंखे सिंध गवर्नमेंट खणी चऊं, DC साहब जे ताउन कयो आहे या DHO कयो आहे। पर हक़ीक़त इहा जेका आहे सा कोशिशूं सगा वारनि जूं आहिनि, जिन पंहिंजो कोशिशि करी अरेंज कनि था कैंप ऐं हमेशह थींदी रही आहे। चमड़ीअ सां गॾो गॾु में अखियुनि जूं कैंपूं बि कई लॻंदियूं आहिनि। हीअ 20 कैंप आहे त इहा हमेशह उहे ई वीचारा अरेंज कनि था, उहे ई पंहिंजो बंदोबस्तु रखनि था। तंहिं करे हिन में ग़रीब माण्हू जेके आहिनि जंहिंजी अप्रोच ॾाढी ॾुखी आहे मेडिकल ताईं, उन्हनि खे हुते घर वेठे उनखे कुझु न कुझु इलाजु मिली थो वञे, जंहिंजे करे हुनखे कुझु रिलीफ मिले थो। मां सम्झां थो जेको हीअ हिननि जो सोच आहे त ग़रीबनि खे ख़ासि करे फ़ाइदे पहुचाइण लाइ, जंहिंजी अप्रोच ई कान्हे, जेके अस्पताल ताईं नथा पहुची सघनि या जिन खे कुझु पैसो ई कोन्हे जेको ख़र्चु करे सघनि, उनखे हिते मुफ़्त में उहो रिलीफ मिली थो वञे। साईं, मां डॉक्टर अब्दुल गफ़ार कटपर, वाइस प्रेसिडेंट सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन नौंदे जो मुखातिब आहियां। हीअ असांजी कैंप हमेशह लॻंदी आहे साल ब साल। त हाणे जेको आहे हीअ 20 कैंप आहे चमड़ीअ जी। ख़ासि करे असां चयोसीं त सैलाब खां इन बरसाति जे इन खां सैलाब खां पोइ जेके उहे चमड़ी जी बीमारियूं जो निकितियूं आहिनि, इन जे करे असां चयोसीं त हाणे जेकर चमड़ी जी लॻाराए वठूं। हे उनखे नज़र में रखी करे असां लॻाराई आहे ऐं इंशाल्लाह माण्हुनि खे सुठो रिलीफ मिली वेंदो। इंशाल्लाह। केतिरा माण्हू शहर जा? तक़रीबन 1000 एवरेज जेको आहे अची वेंदा आहिनि, 2000 ताईं अची वेंदा आहिनि। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी जो असांखे मौक़ो ॾिनो तव्हां। ऐं असांजी हीअ सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जी 20 जेका आहे स्किन कैंप आहे ऐं हीअ आहे वाडप जे हवाले सां। वाडप वेलफेयर ऑफ डर्माटोलॉजिकल पेशेंट्स कराची जो वॾो हिकिड़ो इदारो आहे
ऐं वेलफेयर एसोसिएशन आहे उन जे तावन सां डॉक्टर मंज़ूर मेमण साहब जे हवाले सां जेका आहे मतिलबु हीअ असांजी ख़िदमतूं सर अंजाम ॾींदी आहे ऐं तमामु वधि में वधि जेको आहे फ़ाइदो थींदो आहे माण्हुनि जो, छाकाणि जो हिन खे माण्हू लाइट वठंदा आहिनि। हाणे पेट जो सूरु हुजे, अखि जो सूरु हुजे या ॿी का तकलीफ़ माण्हूअ खे हूंदी आहे त फौरन जेको आहे डॉक्टर सां जेको आहे मशवरो कंदो या वेंदो जेको आहे पाण खे खणाए। पर हीअ विचड़ंदड़ जेका बीमारी आहे ऐं अक्सर जेको आहे घरनि में ॿारनि बचनि खे सफ़ाई न हुजण जे करे काफ़ी जेको आहे मतिलबु माना थींदी आहे। पर हिते हिननि खे घर वेठे जेको आहे हिकिड़ी हीअ सहूलियत मुहैया जेका आहे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जेका आहे कई आहे ऐं हिन मां जेका आहे वधि में वधि माण्हू जेको आहे फ़ाइदो वठनि था। जीअं तव्हांखे दोस्तनि ॿुधायो त तक़रीबन असांजी 2,000 खां मथे OPD थींदी आहे। इहो ई जेको आहे त मतिलबु माना सॻा जो हिकिड़ो समाजी तनज़ीम आहे ऐं सॻा शाख नवंदेरो जेको आहे त मतिलबु इन हवाले सां तमामु भरपूर जेको आहे माना सहूलियत मुहैया कंदी आहे माण्हुनि खे।